मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां गस घटियूं छाया गुलन सां गस घटियूं छाया गुलन सां गंज गोहर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां माणकन जा मींह वसाया तुंहिंज मारंग मागता माणकन जा मींह वसाया तुंहिंज मारंग मागता तुंहिंजे शीरी लब शफ़ाता तुंहिंजे शीरी लब शफ़ाता शौक़ शंकर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरी गस घटियूं छाया गुलल सां गस घटियूं छाया गुलल सां गंज गोहर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां कुंजड़न के कर नमाया कदम अॻियां तुंहिंजे करी कुंजड़न के कर नमाया कदम अॻियां तुंहिंजे करी तुंहिंजे कहके ताकबक तुंहिंजे कहके ताकबक कुमरियूं कबूतर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां गस घटियूं छाया गुलल सां गस घटियूं छाया गुलल सां गंज गोहर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरी आमद के अंदर में उम्र सारी जी उदास आहे आमद के अंदर में उम्र सारी जी उदास अचित अज के मन अंदर जूं अचित अज के मन अंदर जूं ओरिया घर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोरियां मरहबा महबूब में जा तो मथा सिर घोर गस घटियूं छाया गुलनि सां गस घटियूं छाया गुलनि सां साथियों जेकॾहिं अव्हां हिन प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था त एड्रेस बिल्कुलु आसान आहे इंचार्ज प्रोग्राम शहर नगमो मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान हैदराबाद इन ई ते पंहिंजे अॼोके प्रोग्राम वक़्तु पंहिंजी गुजाणी खे पहुतो ईंदड़ प्रोग्राम त इजाज़त इन ई दुआ सां जेॾा पेर ते ॾाल्हाए